बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्त को आए दादला तो मुइब माराए, दोस्त को आए दादला तो मुइब माराए, खासन खलीलन के तो सख्तियों सहाए, अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे, इन्हीं मजाए का ऊनी गाल इसरार जी। डॉक्टर गाजी सखरदीन दर्स शहीद जी वर्सी जे मौके ते आयल सभिनी महिमान खे भलीकार। साईं मुंहिंजा अॼु हिकिड़ी पुरस्रार खुशबू मुंहिंजे ज़हन जो अहातो करे रही आहे। हिकु मसरर कंदड़ तसवुर मुंहिंजी दिलि खे शादमानी पियो बख़्शे, हिकु फ़ख़ुर मुंहिंजे कंध खे मथे पियो छिके। मुंहिंजो नंढड़ो दिमाग़ इन्हनि जज़्बनि खां हनूज़ ना आशनाई आहे, जेतोणीकि वज़ाहत बि लाज़िम आहे। अवल त मुंतज़मीन हज़रात जो बेहद थोराइतो आहियां, जन मूं नाचीज़ खे इज़हार ख़्यालात जो मौक़ो बख़्शियो अथनि। साईं मुंहिंजा वफ़ा जी विंगी वाट ते रेटो रथ हारींदड़नि जे रत में उहा अनोखी ऐं पुरस्रार खुशबू हूंदी आहे जेका ॼण शिदत सां महसूस कयां पियो। इहा खुशबू सिंध जे नौजवान, दानिश्वर, कलमकार, थर जे सपूत, मारवड़नि जे हॾ ॾोखी, मफ़लूकुल हाल मरीज़नि जी मसियाई कंदड़ अरड़े इंसान गाज़ी सखरुद्दीन दर्स जे अमुल रत जी खुशबू आहे। डॉक्टर साहब जी ज़िंदगी ते रोशनी विझण जेतिरी न त मुंहिंजी ॼाण आहे ऐं न उमिरि, तंहिं करे आउं संदसि ज़िंदगी ते मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि। दर्स ज़ात जे बदराणी कबीले जे मोज़िज़ हाजी मोहम्मद आरिफ मरहूम जे अंगारत ते जनम वठंदड़ गाज़ी सखरुद्दीन सभिनी भाइरनि खां नंढो हुजण करे दादलो ऐं सुलझणो ऐं ज़हीन हुजण करे पाड़े वारनि ऐं कुटुंब वारनि जी अखियुनि जो ठार हो। संदसि तबियत बेहद हसास हुई। गज़ब जी महसूसात रखंदड़ गाज़ी सखरुद्दीन पंहिंजे वतन वासियुनि लाइ दिलि में अथाह दर्द रखंदो हो ऐं इन ई जज़्बे तहत हिन मेडिकल जो शोबो चूंडियो ऐं डॉक्टरी पेशे खे इख्तियार कंदे ग़रीब, नादार ऐं अबोज माण्हुनि जी ख़िदमत खे पंहिंजो शार बणायो। हिन कस वारे इलाइक़े जो बचो बचो शाहिद आहे त जॾहिं ग़रीब ऐं नादार ऐं अबोज माण्हू वटिस पंहिंजा मरीज़ वठी वेंदा हुआ त हू हणा तोड़े वणा संदसि मदद में पाछी कीन बचाईंदो हो। सियासी मैदान में डॉक्टर साहब सिंध जी सियासत कई, सिंध धरतीअ जे हक़नि लाइ ॻाल्हाइणो संदसि शुमार सिंध जे ज़हीन तरीन शागिर्द अॻवाननि में थिए थो। धरतीअ ते थियल कब्ज़े खे बर्पा करण, अंग्रेज़ गोरनि जे कब्ज़े खे बर्पा करण लाइ बर्पा थियल शहीद आज़म हज़रत सैयद शफ़क़तुल्लाह शाह राशिदी जी गोरिला अज़ीम गोरिला जंग जो सरवान शहीद आज़म सैयद शफ़क़तुल्लाह शाह राशिदी संदसि आइडियल हूंदो हो। गाज़ी सखरुद्दीन खे हिकु मॉडल हुरमुजाहिद चवण बि सही आहे त सिंध वासियुनि जो दर्द रखंदड़ सिंधियुनि जो हॾ ॾोखी चवण बि बिल्कुलु सही आहे। सूर्य साईं त संदसि कालम पढ़ण वारनि खे संदसि कलमी लियाकत ऐं क़ाबिलियत जो चङी रीति अंदाज़ो हूंदो ऐं उन सां गॾु संदसि कुवत इज़हार ऐं जज़्बा अक़ीदत जो बि अंदाज़ो थी वियो हूंदो। हज़रत पीर साईं सरदार जन ख़ुदि संदसि कलमी क़ाबिलियत जी तारीफ़ करे चुका आहिनि। सखर खे हुर जमायत जो अहम थंभ चवण बि दुरुस्त आहे ऐं उन सां गॾु सिंध जे मिसकीन मारवड़नि लाइ हिकु छपर चवण बि दुरुस्त आहे। साईं मुंहिंजा सखर जा गुण ॻणण खां मथे आहे। हू ज़ाती फ़ाइदे ऐं मफ़ाद परस्ती जी सोच खां बिल्कुलु पासीरो हो। हू जेकॾहिं पंहिंजो फ़ाइदो सोचे हा त घणो कुझु चाहे पियो सघियो, पर न, हिन ईअं न कयो ऐं पंहिंजी पूरी ज़िंदगी ग़रीब, नादार, अबोज माण्हुनि जी ख़िदमत में वक़फ़ करे छॾी। असांजे इलाइक़े में जी तारीख़ में जाती पार्टी ॾिसंदो तव्हांखे अहिड़ा कई माण्हू मिलंदा जन ग़रीबनि जो रत चूसे पंहिंजूं वॾियूं वॾियूं मिल्कियतूं ठाहियूं। छा डॉक्टर साहब बि नथे करे सघियो? यकीनन करे सघियो त, पर हुन हमेशह ग़रीब, नादार ऐं अबोज माण्हुनि जी ख़िदमत खे ई पंहिंजो शार बणायो। हिते अहिड़ा वॾा माण्हू आहिनि जन हज़ार एकड़ ज़मीन पोखी, पर डॉक्टर साहब हुन जे बरअक्स ग़रीब माण्हुनि जी दिलनि ते प्यार, अमन, भाईपी ऐं भाईचारे ऐं बराबरी जा बूटा पोखिया। हिते अहिड़ा माण्हू आहिनि जेके कर्ज़ ॾेई व्याज वठंदा, पर डॉक्टर साहब एहसान करे विसारे छॾींदो। डॉक्टर साहब जा गुण जेके असीं ॻणूं त उहे असीं ॻणिया नथा ॻणजनि। डॉक्टर साहब जा गुण ॻणण खां तमामु घणा मथे हुआ। डॉक्टर साहब सभिनी सिंध वासियुनि खे हिकु सिफ़ में ॾिसणु चाहींदो, बिना कंहिं फ़र्क़ फेर जे। डॉक्टर साहब समूरनि सिंध वासियुनि खे ई सम्झंदो हो जीअं पंहिंजे कुटुंब जे भातियुनि खे। डॉक्टर साहब लाड़काणे जी जलपानी क़ौम जी हिकु न्याणी सां
अज़दवाजी नाटो कंदे उन्हनि पुराणनि बेहुदा फरसुदा रस्मुनि खे ख़त्म करणु चाहियो, उनजी पार पढ़णु चाहिई। पर अफ़सोस संदसि लाज़वाल जज़्बा, संदसि मासूम ख्वाहिशूं हिकु भयानक ख़्वाब में बदिलजी वियूं। अव्हांजो असांजो थरवासियुनि जो थर जो सपूत मारवाड़नि जो हॾ ॾोखी डॉक्टर फ़खरुद्दीन दर्स 29 अप्रैल सन 2000 जी उन भयानक रात जेका असांखे कॾहिं कोन विसरंदी। यज़ीद जे हमले वां इंसानियत जे वेर नथां क़त्ल थी वियो। इहो हिकु इंसान जो क़त्ल न हो, बल्कि इहो पूरी इंसानियत जो क़त्ल हो। इहो हिकु अहद जो क़त्ल हो, इहो सिंधी क़ौम जो क़त्ल हो। हुननि यज़ीदनि डॉक्टर साहब खे शहीद कयो। डॉक्टर साहब तो जामे शहादत नोश करे सुन्नत हुसैनी अदा कई, पर ज़ालिमनि ते हमेशा यज़ीदी लानताणो अची वियो। उन्हनि ज़ालिमनि ते सिंधी महिमान नवाज़ी जो बि ख़्याल न कयो। उन्हनि ते सिंधी महिमान नवाज़ी जी शहर ते छुरी फेरे छॾी, उन ते हिकु बदनुमा दाग़ हणी छॾियो। साईं मुंहिंजा डॉक्टर फ़खरुद्दीन जिस्मानी तरह त असां खां जुदा थी वियो, दोस्तनि जूं महफ़िलूं वीरान करे वियो, पर अल्लाह ताला फरमाए थो शहीद खे मुर्दा न चयो बल्कि हू ज़िंदा आहिनि। डॉक्टर साहब जे एक मातहत मुआविया डॉक्टर जो चवण है तो साहब के बगैर काम करने का मजा ही नहीं आता। तब छा संदसि जुदाई खां पोइ असांखे सुकून आहे? हरगिज़ न। संदसि जुदाई जो दुख बि संदसि वॾे ऐं मुहिब भाउ हाजी अब्दुल लतीफ़ दर्स खां पुछो, संदसि साथियुनि बदराणी कुटुंब खां पुछो, संदसि जीजल पौड़ी अमर खां पुछो, संदसि वञी असांजी जीजल भेण खां पुछो। हू कतई न विसरंदो, कतई न विसरंदो। आदिल गजू खूब चयो, तो ए थर जी धरती ख़बर कान वरती जो हानियूं थियो तो में संगीन पैदा। पुकारूं भले कर भले दे सदाऊं वरी कोन थींदो सखर दीन पैदा। साईं मुंहिंजा महिरबानी। साईं मुंहिंजा मुतकिल जवालत में चयो त मूंखे हिकु मसरूर कंदड़ ख़्याल जेके आहिनि से मूंखे महसूस पिया थियनि। इन करे त अॼु हेॾा सारा सिंधी डॉक्टर साहब जी वर्सीअ जे मौक़े ते गॾु थिया आहिनि त डॉक्टर जे मिशन खे अॻिते वधाइण लाइ सभु हिकु थी आया आहिनि। ऐं इहो शहीद जे ज़िंदा हुजण जो बैन सबूत आहे। शहीद वफ़ा सखर दीन दर्स, शहीद वफ़ा सखर दीन दर्स, मुंहिंजो रहनुमा सखर दीन दर्स, तू रही ऐं वसी सदा दरबिश्त, ये मुंहिंजी दुआ सखर दीन दर्स। मूंखे चिटी तरह यादि आहे डॉक्टर साहब हिकु दफ़े मुंहिंजे स्कूल में आयो, मुंहिंजी टेस्ट वरिताईं, तमामु घणी शाबाश ॾिनई। संदसि तिल्स्मी शख़्सियत, गुफ़्तगू जो अंदाज़, दाद ॾियण जो अंदाज़ सभु कुझु नाक़ाबिल फरामोश आहिनि। मूंखे फ़ख़्रु आहे त डॉक्टर सखरुद्दीन असांजे इलाइक़े जो हो, हू असांजो पंहिंजो हो, हू मुंहिंजो अज़ीज़ हो, मुंहिंजे नाने वारो बोली अलारीनू गजू जेको एडिटर हो रिज़वान अख़बार जो, उनजो अज़ीज़ हो, हू असांजे इलाइक़े जो मोहसिन हो, हू बेताज बादशाह हो। अचो त अॼु सभु गॾिजी अहद करियूं त संदसि मिशन खे अॻिते वधाईंदासीं। मैं सभी के मुबारकबाद पेश तो कयां जो अहिड़े मांझी मर्द जे यादि वारे मेड़ाके में शरीक थिया आहियो। अॼोकी हीअ महफ़िल कयल तुंहिंजे नाम, अॼोकी हीअ महफ़िल कयम तुंहिंजे नाम, ए गाज़ी सखरुद्दीन तो ते सलाम। चङो साथ हलंदो रहे, लाट बरंदी रहे।